जतोई बिरादरी सां वाबस्ता मुसलमान भाइरो, अज नूरे चशम नेक सालेह दीनदार हाफिज़ कुरान दीन जो खिदमत गुजार उलमा ऐं दीनदारनि सां निस्बत रखंदड़ नौजवान तव्हां असांखे हिन दीनी जलसे में हाज़िर कयो आहे। रब जे दर दुआ है त रब करीम असांजे बचड़नि खे उलमा सां दीन सां मुहब्बत अता फरमाए, मुहब्बत अता फरमाए। जियां दारुल उलूम देवबंद जो जंहिं बुनियाद रखियो हज़रत नानोतवी रहमतुल्लाह अलैह, जियां हज़रत नानोतवी रहमतुल्लाह अलैह दरवेश सिफ़त इंसान हा, तीअं तव्हांजे हिन जलसे जे खिदमत गुज़ार जो नालो बि हज़रत क़ासिम नानोतवी सां निस्बत रखे थो। ऐं इहो नौजवान बि ईअं ई सादी तबीयत जो उलमा दीन सां दारनि सां बेतकल्लुफ़ मुहब्बत रखंदड़ नौजवान आहे। हज़रत नानोतवी रहमतुल्लाह अलैह जी सादी मिजाज तबीयत एतिरी ही मुसलमानो, हिक भेरे को दोस्त उन्हनि जी खिदमत में फल फ्रूट पियो खणी अचे, पोइ गंढड़ी सामान जी मथे ते रखी करे खयूं पियो अचे। हज़रत नानोतवी रहमतुल्लाह अलैह जन बि उन रस्ते सां अचनि पिया। पोइ उन शख़्स खे फरमायूं त तूं काॾे वेंदे? चए मां देवबंद जे मदरसे में। चए छा जेका? चए मौलवी नानोतवी जेको वॾो वॾो आलिम दीन आहे उन जी खिदमत में वेंदुमि, मुंहिंजो हदियो खणी। त उन वक़्त में हज़रत नानोतवी जन उन खां सामान वठी करे मथे ते रखियो। हलंदे हले देवबंद जे वेझो जॾहिं पहुता त मुख़्तलिफ़ घिटियूं ईंदियूं आहिनि, रस्ता ईंदा आहिनि। हज़रत नानोतवी ॿिए रस्ते सां कमरे में आया ऐं उन मुसाफ़िर मेहमान उन शख़्स जमायती तालिबनि खां पुछो त वॾो मौली साहब काथे आहे? तालिबनि चयोसीं साम्हूं वेठो आहे। हिन जे ॾिठो त हे त साॻियो ई शख़्स आहे जेको मुंहिंजी भरी खयूं पियो अचे। त तालिबनि खे चई त मूंसां मज़ाक न कयो। तालिबनि चयो त इहो ई असांजो उस्ताद आहे वॾो हज़रत नानोतवी रहमहुल्लाह। त इहा उन्हनि जे सादगी जी मिज़ाज हुई, लेकिन दीन जा एॾा वॾा ख़ादिम ऐं खिदमत गुज़ार हुआ। ऐं अल्लाह साईं वटि बि अहिड़नि इंसाननि जी फज़ीलत हूंदी आहे। हदीस पाक में आहे, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अहिड़ा बाना जे कंहिं कचहरीअ में वेहनि त उन्हनि खां केरु राय न वठे ऐं रस्ते सां गुज़र करनि त केरु उन्हनि ॾे ॾिसे ई कोन। लेकिन अल्लाह वटि उन्हनि जो एॾो मक़ाम मर्तबो हूंदो आहे, लौ अक़सम अलल्लाह ला अबरह अल्लाह। जेके लफ़्ज़ चवनि रब हुननि जे लफ़्ज़नि खे सचो करे। अहिड़े दरवेश सिफ़त सादी तबीयत जा इंसान जन में दुनिया जा तकल्लुफ़ात न हुजनि, अल्लाह रसूल वटि इन्हनि जो वॾो दर्जो आहे। तंहिंजे करे मुसलमानो, अल्लाह साईं तव्हां असांखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सीरत उसवा हसन अखलाक़ हसन असां रब साईं नवाज़ी। मुसलमान भाइरो, कुरान शरीफ़ उहा एॾी वॾी अज़ीम नेमत आहे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसाननि खे दुनिया में आबाद कयो। लेकिन कंहिं बि मज़हब में इंसान पंहिंजे किताब जी ॿोली न ॻाल्हाईंदा आहिनि। यहूदी क़ौम है तौरेत जी ॿोली यहूदी नथा ॻाल्हाइनि। ईसाईयत हिकिड़ो मज़हब आहे, लेकिन ईसाई क़ौम पंहिंजी इंजील जी ॿोली नथा ॻाल्हाइनि। हिंदू हिकिड़ी क़ौम है, मज़हब आहे, लेकिन उहे गीता जी ॿोली नथा ॻाल्हाइनि। जे तव्हां असां अजमी मुसलमानूं, सिंधी, बलोच, मुख़्तलिफ़ बिरादरुनि जा क़ौमुनि जा क़ुरान शरीफ़ त अरबी में आहे। तव्हां असां अजमी इंसान हूं, गैर अरबी हूं। त ईअं ई मुसलमानो त आसमानी किताब जेके आहिनि उहे तौरेत, इंजील, ज़बूर या दुनिया जे मज़हबनि जे किताबनि मां गीता हिंदुनि जो किताब, इहे इंसाननि जी ॿोली ॿी आहे, किताब जी ॿोली ॿी आहे।
लेकिन वाहिद दुनिया जे धरतीअ ते किताब क़ुरान शरीफ़ आहे। अल्लाह साईं जीअं क़ुरान पाक खे अरबी ज़ुबान में बणायो, ईअं रब अहकमुल हाकिमीन क़ुरान जी ॿोली इंसाननि में भी महफूज़ रखी। अरब दुनिया ते हज़ारे लखे इंसान अरब आबाद हैं जंहिंजी मादरी ज़ुबान अरबी आहे। अमर जे पेट खां था अचनि, अरबी था ॻाल्हाइनि। अल्लाह साईं उन्हनि अरबनि जी ज़ुबान क़ुरान पाक वारी बणाई आहे। इहो कमाल, इहो इनाम, इहा फज़ीलत, इहो दर्जो क़ुरान शरीफ़ जो आहे। ॿिए कंहिं किताब खे इहो दर्जो, इहा फज़ीलत न आहे। यहूदियुनि में हिकिड़ो बि अहिड़ो यहूदी न आहे जेको पंहिंजे तौरेत जी ॿोली ॻाल्हाए। ईसाइनि में हिकिड़ो बि ईसाई न आहे जेको पंहिंजे किताब जी ॿोली ॻाल्हाए। हिंदुनि में हिकिड़ो बि ईसाई अहिड़ो न हिंदू न आहे जेको पंहिंजी गीता जी ॿोली ॻाल्हाए। लेकिन क़ुरान शरीफ़ जेको मुक़द्दस अल्लाह साईं आख़िरी किताब मोकिलियो, इन क़ुरान जी ज़ुबान हज़ारे लखे अरब इंसान आहिनि, अमर जे पेट खां आया आहिनि। लेकिन क़ुरान जी ॿोली अल्लाह से उन्हनि इंसाननि में महफूज़ रखी। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह से फरमायो, जीअं क़ुरान पाक खे नाज़िल असां कयो आहे, तीअं क़ुरान जी ज़ुबान भी असां इंसाननि में महफूज़ रखी आहे। अहिड़े तरीक़े सां मुसलमानो, अरबनि खां सवाइ जेका तव्हां असां उम्मत मुस्लिमा आहियूं दुनिया में, तक़रीबन 2.5 अरब जे क़रीब आबादी मुसलमाननि जी आहे। 2.5 अरब दुनिया ते मुस्लिम क़ौम आबाद आहे। हाणे उन्हनि में सिंधी हिन, बलोच हिन, पश्तो हिन, पठान हिन, फारसी हिन, हर मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा हिन। बरतानिया में, अमेरिका में, हिंदुस्तान में, दुनिया जे मग़रिब, मशरिक, जुनूब, शिमाल में अल्लाह साईं 2.5 अरब उम्मत मुस्लिम में क़ुरान पाक जी ॿोली खे महफूज़ रखियो आहे। इहो क़ुरान पाक जो कमाल आहे। वो इन अंदाज़ सां अल्लाह से महफूज़ रखियो, जेके भी 2.5 अरब मुसलमान आहिनि दुनिया जी आबादी में, इहे मुसलमान कलमो पढ़दा, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह खां बाद इन्हनि मुसलमाननि ते शरीयत मुहम्मदी मुताबिक़ निमाज़ फ़र्ज़ आहे। पोइ जेका निमाज़ जॾहिं फ़र्ज़ थी त निमाज़ सॼी अरबी में आहे। तव्हां जतोई बिरादरी जा इंसान हो, बलोच तव्हांजी ज़ुबान आहे, के सिंधी हिन, के बिरोही हिन, के पश्तो हिन, के पंजाबी मुहाजिर हिन, लेकिन पंहिंजूं ज़ुबानियूं त बराबर अलग हिन। लेकिन जॾहिं निमाज़ पढ़बी त निमाज़ सॼी क़ुरान पाक जी ॿोलीअ में आहे। अल्लाहु अकबर अरबीअ जो लफ़्ज़, सुब्हानक अल्लाहुम्मा अरबीअ जो लफ़्ज़, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अरबीअ जो लफ़्ज़, क़ुल हुवल्लाहु अहद अरबीअ जो लफ़्ज़, सुब्हान रब्बियल अज़ीम अरबीअ जो लफ़्ज़, सुब्हान रब्बियल आला अरबीअ जो लफ़्ज़, अत्तहियातु लिल्लाहि व सलवात अरबीअ जो लफ़्ज़, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन अरबीअ जो लफ़्ज़, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि अरबीअ जो लफ़्ज़। ईअं त कोन्हे त रब साईं सिर्फ़ अरबी ॿुधे थो। अल्लाह साईं त इहो थो फरमाए, पूरी दुनिया जी मखलूक हिक घड़ीअ में, हिकिड़े सेकंड में मां रब खे सॼो पंहिंजे ॿोलियुनि ऐं मुख़्तलिफ़ ज़ुबाननि सां मां रब अहकमुल हाकिमीन सभिनी जे सॾ खे बि ॿुधां थो ऐं मां रब जीअ सां जवाबु ॾींदो। लेकिन अल्लाह साईं खे क़ुरान पाक जी ॿोली महफूज़ रखणी। इन जे करे जेका निमाज़ रखी वई, निमाज़ अरबीअ में आहे। हाणे हर मुसलमान ते निमाज़ फ़र्ज़ थी। 2.5 अरब दुनिया ते मुस्लिम आबाद आहिनि। अल्लाह से उन्हनि मुसलमाननि में अरबी क़ुरान पाक जी ॿोलीअ खे महफूज़ रखियो। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह से फरमायो, क़ुरान पाक खे नाज़िल भी असां कयो आहे ऐं क़ुरान शरीफ़ जी हिफ़ाज़त भी असां इंसाननि जे अंदरि रखी आहे। अहिड़े तरीक़े सां इंसानो, इन खां सवाइ तव्हांजे साम्हूं 2 शहज़ादा नौजवान, जिन में हिकिड़ो बचिड़ो यतीम हो, उन्हनि क़ुरान शरीफ़ खे महफूज़ कयो, अखरनि खे, लफ़्ज़नि खे। हाणे तव्हां असां सिंधी क़ौम आहियूं, स्कूलनि में सिंधी था पढ़ो, कंहिं मास्तर, कंहिं टीचर को सिंधी किताब लिखियो हूंदो, 4थे दर्जे जो, 5 दर्जे जो, ॿिए 1 दर्जे जो। हिकिड़ो अहिड़ो इंसान आणियो तव्हां जंहिं उहो किताब लिखियो आहे पाण जंहिं दर्जे जो, उनखे सॼो किताब यादि हुजे न।
पर या ईअं शागिर्द जेको हुजे उनखे सॼो किताब यादि हुजे न, लेकिन वाहिद कमाल इहो क़ुरान पाक जो आहे जेको तव्हां असांजी ॿोली न आहे त अरबीअ में, लेकिन जॾहिं मुसलमाननि जो बच्चो जतोई बिरादरीअ जो क़ुरान पाक हिफ़्ज़ पियो करे, यादि पियो करे, त उन जे सीने में 30 सिपारा क़ुरान पाक जा 3 सालनि में महफ़ूज़ थी विया। अल्लाह से फरमायो वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फहल बिमुद्दकिर, असां क़ुरान पाक खे यादगीरे जे लाइ आसान बणायो आहे। जेको इंसान आहे इन क़ुरान पाक मां इबरत हासिल करे त हे क़ुरान शरीफ़ जो इहो कमाल ऐं मौजज़ो आहे जेको यादि करण में आसान आहे। एतिरनि सुफ़नि वारो किताब, एॾा अखर, ज़बर, ज़ेर, वक़ुफ़, आयतूं, हर शइ सीने में महफ़ूज़ हुजे, इहो कमाल क़ुरान पाक जो आहे। तंहिंजे करे इंसानो क़ुरान शरीफ़ सां दुनिया जूं शयूं मुक़ाबिलो नथियूं करे सघनि। ऐं एतिरे क़दुरु इंसानो सहाबी सगोरा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन, तव्हां असां त अहिड़े भलारे दौर में हूं जो क़ुरान पाक अखियुनि सां ॾिसूं था। हे क़ुरान शरीफ़ जी जेका हीअ शक्ल आहे, हिन 2 जुल्दनि में हे 30 सिपारा क़ुरान पाक में महफ़ूज़ आहिनि। हिन खे अरबीअ में मुसहफ़ चइबो आहे, मुसहफ़। लेकिन तव्हां जे असांजे ॻोठड़े में साम्हूं तव्हां असां मुसलमान क़ुरान पाक खे ॾिसी करे आयतूं काग़ज़ पन्ने तां यादि था कयूं। ईअं हूंदो आहे न, जेके बचड़ा हाफ़िज़ था थियनि, उस्ताद कारी साहब वटि सबकी पढ़दा, पोइ सबकी ॿुधाईंदा, पोइ यादि कंदा, पोइ दौर कढंदा, उस्ताद उन्हनि जो यादि ॿुधंदो। इहो हिकिड़ो सिलसिलो हले थो क़ुरान पाक जो मुतवातिर तरीक़े सां। लेकिन महबूब मुस्तफ़ा जे भलारे दौर में क़ुरान शरीफ़ जे पढ़ण जो तरीक़ो ईअं मुसहफ़ न हो, बल्कि सहाबी अचनि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां क़ुरान पाक जो सबक़ वठनि 10 आयतुनि जो। वञ उहे सहाबी पंहिंजूं मेहूं बि चारनि, उठ बि चारनि, पंहिंजी ज़मीन खे आबाद करनि, पंहिंजा कमकार करनि, वरी क़ुरान शरीफ़ बि यादि करनि। हज़रत हारिस रज़ियल्लाहु अन्हु हिकिड़ो महबूब मुस्तफ़ा जो सहाबी आहे, जतोई बिरादरी जो। तव्हां बि माल था चारियो, जॾहिं लठ सां माल झंग में चारींदा हो पंहिंजे पोख बनीअ में, पोइ इहो बि जतोई मुसलमान यादि रखजांइ त हिकिड़ो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हो हज़रत हारिस रज़ियल्लाहु अन्हु, जेको उन लठ उठ चारण वारी ते सबक़ वठे, क़ुरान पाक जूं आयतूं उन लठ ते लिखराए, वरी वञी पंहिंजा उठ बि चारे, नमाज़ बि पढ़े, क़ुरान जो सबक़ बि यादि करे, वरी उहो सहाबी अचे कुझु ॾहाड़नि खां बाद सबक़ यादि करे, वरी उहे आयतूं मेटे, वरी ॿियूं उन लठ ते लिखराए। ईअं कंदे कंदे हे सहाबी मोहम्मद मुस्तफ़ा जो उहो सहाबी आहे जंहिं उठ चारण वारी लठ तां पूरे क़ुरान पाक खे यादि कयो आहे। कमाल त उन्हनि जो, कमाल त सहाबा जो आहे। कीअं क़ुरान शरीफ़ खे उन सीननि में महफ़ूज़ रखियो। लेकिन कई सहाबी अहिड़ा आहिनि जेके सीना बसीना क़ुरान पाक खे यादि कयो था। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान शरीफ़ जो सबक़ ॾियनि, सहाबी उतां यादि करनि सीना बसीना। इहो सिलसिलो क़ुरान पाक जे पढ़ण जो, यादगीरे जो, हिफ़्ज़ जो, जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़ा अव्वल जे दौर में ईअं ई क़ुरान जे पढ़ण जो तरीक़ो हो। हाँ, कुछ कहीं पाठे ते, कहीं चमड़े ते, कहीं तख्तीअ ते कुछ आयतूं लिखियल हूं, पूरो मजमूई क़ुरान शरीफ़ जीअं हीअं मुसहफ़ में लिखियल आहे ईअं न हो। अलबत्ता हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी खिलाफ़त में जॾहिं यमामा जी जंग में सहाबी शहीद थिया, हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जन ख़िदमत में राय ॾिनी क़ुरान पाक खे महफ़ूज़ रखिजे। यहूदी क़ौम इन जे करे दीन खां परे थी वई जो उन्हनि वटि मज़हबी किताब महफ़ूज़ न आहे। ईसाई क़ौम इन जे करे बेदीन बणिजी वई जो उन्हनि जो किताब महफ़ूज़ न आहे। जे मुसलमाननि में क़ुरान पाक महफ़ूज़ न रहियो त मुसलमान पंहिंजे पेरनि ते न रहंदा। इहे मुसलमान मोहम्मद मुस्तफ़ा जी दीन, सुन्नत, शरीयत इस्लाम ते तॾहिं रहंदा जो हिननि वटि क़ुरान पाक हुजे। इन जे करे हज़रत उमर जी राय सां सहाबा इत्तिफ़ाक़ कयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी खिलाफ़त में क़ुरान पाक गॾु थियो। लेकिन मुसलमानो क़ुरान जे पढ़ण जो तरीक़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने में इहो हो जेको हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में। हज़रत उमर साईं जे दौर में भी ईअं क़ुरान जे पढ़ण जो तरीक़ो हो। ही जुदारी शइ आहे त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन क़ुरान पाक जी वॾे में वॾी ख़िदमत कई।
एतरे क़दुरु मुसलमानो बैतुल माल मां उस्तादनि जूं तनख़्वाहूं ऐं पघारूं भरी वेंदियूं। हे त हाणे तव्हां असां वटि हुक्मरान बेदीन अचनि था, अंग्रेज़ ऐं यहूदियत जा ग़ुलाम आहिनि। अंग्रेज़ जी उन्हनि जी ज़हनियत आहे जो मदरसे खां नफ़रत, आलमनि खां नफ़रत, दीनदारनि खां नफ़रत, क़ुरान वारनि खां नफ़रत। इहा अंग्रेज़ जी नहूसत आहे, यहूदियत जो बिज विधल आहे। लेकिन हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु उहो ख़लीफ़ो आहे जंहिं उस्ताद जेके रखिया उन्हनि खे पघार हज़रत उमर साईं ॾींदा। तंहिंजे करे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त में क़ुरान पाक जी वॾे में वॾी ख़िदमत थी आहे मुसलमानो। हज़रत अबू सुफ़ियान रज़ियल्लाहु अन्हु हज़रत अमीर मुआविया जा वालिद साहब उहे सहाबी आहिनि जेके क़ुरान पाक जा निगरान आहे। जी हाणे तालीमुल क़ुरान इदारो आहे, मुख़्तलिफ़ इदारा आहिनि क़ुरान जी ख़िदमत सां, पोइ उहे उन जा उस्ताद रखियल हूंदा आहिनि, जाइज़ो वठंदा आहिनि। तीअं हज़रत अबू सुफ़ियान रज़ियल्लाहु अन्हु उहो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे जेको हज़रत उमर साईं जी ख़िलाफ़त में क़ुरान पाक जो निगरान हो। ॻोठनि में, शहरनि में, आबादियुनि में वञी करे मुसलमाननि जो जाइज़ो वठनि त मुसलमान क़ुरान पढ़नि था या नथा पढ़नि। छो? हिन जे करे मुसलमानो तव्हां असां मुसलमान हो, पोइ मुसलमानी जे करे निमाज़ फ़र्ज़ आहे। कम से कम घटि में घटि हर मुसलमान मर्द औरत ते एतिरो क़ुरान पढ़णु फ़र्ज़ आहे जंहिंसां निमाज़ सही थिए, निमाज़ सही थिए। तंहिंजे करे हज़रत अबू सुफ़ियान उस्ताद रखनि, कारी रखनि, ऐं ईअं हर मुसलमान ताईं क़ुरान पाक पहुतो। ईअं कोन्हे हाणे वांगुरु जेकॾहिं असां पाकिस्तान जे मुसलमाननि जी आबादी ॻणंदासीं त 3 हिसो वञी क़ुरान जा पढ़ंदड़ थींदा, 2 हिसा मुसलमान क़ुरान खां परे आहिनि। ईअं न हो। उन वक़्त में हर मुसलमान क़ुरान पाक सां निस्बत पियो रखे। हर मुसलमान जी रोज़ानो क़ुरान पाक जो दौर कंदो हो, हर मुसलमान रोज़ानो क़ुरान पाक जी तिलावत कंदो हो। एॾी उन क़ुरान पाक सां निस्बत हुई त इंसानो अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे त क़ुरान शरीफ़ जीअं इन जो सीना बसीना ख़िदमत थी। तव्हां असांजे बरे सग़ीर ते जॾहिं मलून अंग्रेज़ आयो, उन अची क़ुरान पाक खे निशानो बणायो, मदरसा शहीद कयूं, उलमा शहीद कयूं। एतिरे क़दुरु मुसलमानो क़ुरान पाक जो नुस्ख़ो रखण बि आइब हो, क़ुरान शरीफ़ जो नुस्ख़ो न हुजे। पोइ उन वक़्त में जॾहिं अंग्रेज़ ख़ुशि थियो, असां मदारिस खे ख़तम कयोसीं, उलमा खे ख़तम कयोसीं, क़ुरान शरीफ़ अॼु मुसलमाननि में नाहे। उन वक़्त में हिकिड़ो आलिम दीन आहे मौलाना मोहम्मद बाक़िर रहमहुल्लाह, जंहिं अंग्रेज़ जे साम्हूं 3 मासूम ॿारड़ा वठी आयो, 4 सालनि जो, 6 सालनि जो, 8 सालनि जो। अंग्रेज़ खां पुछण लॻो त तव्हां दीन खे ख़तम करण में कामयाब वियो? चए बिल्कुलु। जे कीअं? चए असां मदारिस ख़तम कयासीं, उलमा खे ज़मीन तां हटायोसीं, क़ुरान शरीफ़ ख़तम कयोसीं। त उन मौलाना बाक़िर उन अंग्रेज़ ऑफिसर खे चयो कि हे नंढड़ा मासूम ॿार आहिनि, हिननि जे कॾहिं हिननि अखियुनि सां क़ुरान पाक नाहे ॾिठो, लेकिन हिननि जे सीने में क़ुरान जा 30 सिपारा महफ़ूज़ आहिनि। अंग्रेज़ ताजुब कयो त मुसलमाननि जा मासूम ॿारड़ा नंढड़ा सग़ीर जन अखियुनि सां क़ुरान शरीफ़ न ॾिठो आहे ऐं उन्हनि जे सीननि में क़ुरान पाक महफ़ूज़ हे कीअं थियो? उन आलिम दीन चयो मां हिननि खे सीना बसीना क़ुरान पढ़ायो, मुझे सीने में कुरान शरीफ महफूज हो 30 सिपारा। मां आहिस्ता आहिस्ता हिननि खे कुरान जी आयतुनि जो सबक ॾींदो हुउमि। ईअं कंदे कंदे हे मासूम ॿारड़ा कुरान जा हाफ़िज़ थिया आहिनि, लेकिन हिननि अखियुनि सां कुरान पाक नाहे ॾिठो। जॾहिं अंग्रेज़ इम्तिहान वरितो, मुसलमाननि जे नंढड़नि सग़ीर ॿारड़नि फर फर करे कुरान शरीफ़ ॿुधायो त अंग्रेज़ उन आलिम दीन जे साम्हूं इहो एतराफ़ ऐं इक़रार कयो त मौलवी बाक़िर बराबरि हे कुरान अल्लाह जो किताब आहे। अंग्रेज़ त छा, दुनिया जी का बि कुवत ऐं ताक़त कुरान खे ख़त्म बि नथी करे सघे, कुरान सां मुक़ाबिलो बि नथी करे सघे। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह से फरमायो आहे कुरान पाक खे नाज़िल बि असां कयो आहे, इन जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो बि असांजे मथां आहे। कीअं तव्हांजे जतोई ॻोठ जे अंदरि नंढड़ा मासूम ॿारड़ा मोबाइल हलाइण जी ख़बर कोन्हे, ढोर ढगे जी ख़बर कोन्हे, दुनिया जी ख़बर कोन्हे, तव्हां वञी जाइज़ो वठो मदरसनि में। सुबुह जो सवेरे, हाणे सियारे जूं सर्दीअ जूं रातियूं आहिनि, 5 बजे 4:30 खां वठी नंढड़ा तालिब मासूम उथंदा आहिनि,
वुज़ू करे बावुज़ू थी कुरान था पढ़न ऐं रात जो सुम्हन कुरान पढ़ी सुम्हन सुबह शाम कुरान शरीफ पढ़न। मुसलमानो इन कुरान पाक जे बरकत जे करे अल्लाह साईं तव्हां असांखे अज़ाब खां महफूज़ कयो। न त तव्हां असां उम्मत जा प्रकार अमल त अहिड़ा आहिनि क़ौमी जहिड़ा इंसानियत जो क़त्ल बेहुरमती चोरी चकारी हुक्मरान ज़ालिम ज़िना शराब गुनाह बदकारी आम, लेकिन उन जे बावजूद धरती ते तहां असां आबाद हूं। ज़मीन में फसल तो मिले, तोखे मेह खीर थी ॾे, तोखे रिज़्क रोज़ी मिले थी। इहा तुंहिंजो मुंहिंजो एहसान कोन्हे, इहो क़ुरान ऐं क़ुरान वारनि जो एहसान आहे। कुरान पाक जे करे अल्लाह साईं दुनिया के आबाद रखियो। कुरान शरीफ जे करे तहां असांजे ज़मीनुनि ते बरकत पए थी, फसल साओ थिए थो, ढोर ढगे मां खीर जी नेमत मिले थी। त मुसलमानो कुरान शरीफ एॾी वॾी नेमत आहे। तव्हां असांजा मुर्शिद मुरब्बी हज़रत साईं हमादुल्लाह हाले जी बि नवरल्लाहु मरक़दो, तव्हां जतोई त पुराणा हज़रत साईं जंहिंजा फ़क़ीर हो, गाज़ी फ़क़ीर पुराणा फ़क़ीर। असांजी अमड़ वालदा माजिदा फरमाईंदी हुई अवां जी क़ौम मझा माई मुरादा हिकिड़ी जतोई बिरादरी जी ही जेका दरगाह ते नंगर पचाईंदी हुई, जूअर जी मानी पचाईंदी हुई। जॾहिं हज़रत ख़लीफ़े साहब वॾा वॾा साईं रते तेरे वारा बुज़ुर्ग वॾा वॾा उलमा हिंदुस्तान खां अचनि, तव्हांजे जतोई बिरादरी जी माई साहिब जेका दरगाह शरीफ़ ते नंगर पचाए, अल्लाह साईं अवां खे अहिड़ी दौलतुनि सां नवाज़ियो आहे। तंहिंजे करे क़ुरान पाक सां अल्लाह से निस्बत अता फरमाए, रब साईं दीन जी सम्झ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाह साईं हिन जलसे खे आबाद फरमा, अल्लाह साईं हिन इलाक़े जे मथां रहम फरमा, क़ुरान पाक जी ख़ैर बरकत नसीब फरमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही।